ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु पेशेंट डॉक्टर वटि वञेसि थो, चएसि थो मूंखे पेट में जाम जाम सूर आहे करे। डॉक्टर होशियारु हो, सम्झी थो वञे कि हिनखे कब्ज़े जी बीमारी आहे। चएसि थो ठीकु आहे, हिते वेह। हिकु वॾी बॉटल खणे थो, उन मां 6 चमचा दवाउनि जो खणी करे हुनखे नंढी बॉटल में विझे थो। चएसि थो हाणे मां जेके सुवाल पुछां उन जा जवाबु ॾे। चए थो हा पुछो। चए थो तूं हितां केतिरो परे रहंदो आहीं? चए थो डॉक्टर साहब मां हितां 3 किलोमीटर परे रहंदो आहियां। चएसि थो ठीकु आहे, हाणे तूं हितां 3 किलोमीटर कीअं वेंदे? पंधु वेंदे की न कार में? कीअं वेंदे? कार खणी आयो आहीं? जीअं मां कार खणी आहियां। त डॉक्टर साहब छा थो करे, उन 6 जेके चमचा विधा हुन मां हिकु चमचो कढी करे वरी वॾी बॉटल में विझी थो छॾे। वरी पुछेसि थो कि तुंहिंजो जेको घरु आहे उहो कहिड़े माड़े ते आहे? चएसि थो 3 माड़े ते आहे। वरी डॉक्टर साहब हिकु चमचो कढी करे उन मां वॾे में विझी थो छॾे। वरी पुछेसि थो तुंहिंजे मेन डोर खां वठी तुंहिंजो बाथरूम केतिरो परे आहे? पोइ तो घटि लॻभॻि 7-8 फुट परे आहे। चएसि थो ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। हिकु चमचो ॿियो बि कढी थो छॾे। चएसि थो हाणे मूंखे 300 रुपया फ़ी ॾे, हीअ दवा पी ऐं घर तरफ़ भॼ यानी कार में वञ। रस्ते ते कंहिंसां बि न गॾिजांइ, कंहिंसां बि न ॻाल्हाइजांइ, सिधो घर पहुचजांइ, सिधो पंहिंजे बाथरूम में वञाए, तुंहिंजो प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो। चएसि थो ठीकु आहे। अधु कलाक खां पोइ पेशेंट जो डॉक्टर खे फ़ोन थो अचे थो, छा थियो भाई? सभु बराबरि आहे? ठीकु थियो दादा, तव्हांजी दवा त तमामु सुठी हुई, पर छा न तव्हां खां हिकिड़ी ग़लती थी हुई। चयो छा ग़लती थी हुई? चए थो जेको अघटि खोलणो न सुथड़ मां, उहो त टाइम कैलकुलेट ई न कयो, जो उते ई कमु लही वियो।